असां इन न्याणी जे प्रिया कुमारी जे वालिद साहब राजकुमार खे असां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। राजकुमार साहब, वॾी महिरबानी, तव्हांजी न्याणी जे हवाले सां सॼी सिंध सोगवार आहे ऐं सॼी सिंध जा माण्हू तव्हांजे लाइ चवनि था त पंहिंजो न्याणी या जेका अगवा थियल आहे, गुम थियल आहे, या वापसी पंहिंजे वालदेन ते पहुचे। त हींअर तव्हां असांखे ॿुधाईंदो छा अपडेट आहिनि हींअर ताईं तव्हांजे हवाले, तव्हां केतिरो मुतमइन आहियो जेका कार्रवाई थिए पई ऐं इंक्वायरी थिए पई? मुंहिंजी न्याणीअ खे 3 साल थियण वारा आहिनि, ख़बर पए काॾे कोई सुराग निकितो ई कोन्हे मिंट खां वठी। जी, पोइ हींअर पुलिस जी हींअर छा तव्हां पुलिस सां राब्ते में आहियो, पुलिस तव्हां सां राब्ते में बि आहे, त हींअर कार्रवाई छा थी आहे? को त हिंट मिले, को त क्लू मिले त केॾां वई, कीअं थियो, छा थियो? न, पहिरियां इहो एसपी साहब हुयो, छा इहो जी नालो इरफान समो साहब हुयो, अमजद इरफान समो साईं हुयो एसपी साहब जी। उन खां पोइ जावेद मेमून जेको एसएचओ ते संग्रहार थाणे ते जी, हा, उन टाइम में न्याणी मुंहिंजी गुम थी वई। पोइ हाणे ख़बर कान्हे केॾां वई, कोई सुराग नथो मिले। पोइ हींअर जेका पुलिस साईं करे पई, जांच करे पई, तव्हां सां मुतमिन आहियो या अञा तव्हांखे छा तव्हांजी डिमांड छा आहे त जांच कहिड़े रुख में हलणु खपे, कीअं हलणु घुरिजे? जांच हाणे असां छा था चऊं, असांखे त सुराग त कोई मिलियो कोन्हे, न्याणी बचे त कोन मिलियो मुंड खां। जी, पोइ हाणे असां अलाह ते रखी वेठा आहियूं, असां अलाह ॾींदो कानो रस्तो कढंदो। अलाह ख़ैर कंदोसीं। असां सभिनी जूं दुआऊं बि तव्हां सां गॾु आहिनि, कोशिशूं थियनि पियूं, मीडिया कोशिशि करे पई, सोशल मीडिया कोशिशि करे पई, सॼी सिंध जा माण्हू तव्हां सां गॾु बीठा आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो त तव्हांखे शक वग़ैरह कंहिं ते आहे, कंहिं ते शक करे सघिजे, कंहिं माण्हूअ ते, कंहिं मिट माइट ते, कंहिं ॿाहिरि जे माण्हूअ ते? शक त असां कंहिंमें ई कोन्हे। हे जेके पुलिस वता ॿियो टियों माण्हू रिकवरी छा थियो न थियो त पुलिस खे ख़बर रही, बाक़ी शक त असांजो हाली कंहिंमें कोन्हे। पर साईं हींअर राजकुमार साहब हिकिड़ो ॿियो अहम सुवालु इहो त हींअर कुझु ॾींहं अॻु में इहा हिकिड़ी सोशल मीडिया ते हली त को संग्रहार जा को सैयद आहिनि, छा आहिनि, उहे उन्हनि जी का ॿुधण पिया आयो पियो, उन्हनि जा नाला आहिनि, त तव्हां छा चवंदव उन हवाले सां? न साईं वारनि जा इहे नाला हलनि था सोशल मीडिया ते, पर इहा काई हिदायत कान्हे। साईं असांजी मदद कंदा आहिनि, पहिरियां मदद कई आहे, हाणे कंदा, बाक़ी सोशल मीडिया ते ख़बरूं हलनि पियूं, इहे ग़लति आहिनि। अच्छा, इहे ग़लति हलनि पियूं। पर पुलिस जो साईं, कुझु पुलिस जो इहो बि चवणु आहे राजकुमार साहब, त चवंदा त कुझु तव्हांजा जेके मिट माइट आहिनि या पाड़े वारा के दोस्त आहिनि, उन्हनि जा फ़ोन नंबर, मोबाइल नंबर बि तव्हां खां घुरिया पुलिस, पर तव्हां तरफ़ां शायदि उहो नंबर न मिली सघिया, उन्हनि खे पासवर्ड न मिली सघिया, अहिड़ी क़िस्म जी का सूरत हाल हुई? मोबाइलूं जेके एसएसपी खे रिंगार मलिक साहब, त उहे ॿई मोबाइल एसपी जे अंडर में, असांखे त न मिलियो आहे। उनजो पासवर्ड तव्हां उन्हनि ते पहुचायो, जिन माण्हुनि जूं मोबाइलूं आहिनि उन्हनि जूं पहुचाया पासवर्ड, या उन्हनि सां पुलिस पुछा ॻाछा कई? उहो एसपी साहब खे असां चयो असांखे मोबाइल ॾे त असां कोशिशि कयूं था, वरी वापसी असांखे न मिलियूं, वापसि उहे न मिलियूं आहिनि मोबाइलूं। हाणे 2 साल थिया आहिनि, हाणे 3 साल थिया आहिनि, त कोर्ट इंसान खां विसरी वञनि था। अच्छा, उहे मोबाइल हुई प्रिया जी, गेम वेम खेॾंदी हुई। अच्छा, उहा प्रिया जी मोबाइल उहा घर छॾे वई हुई? हा, गेम वेम खेॾंदी हुई, ॿियों टियों, बाक़ी सिम विम त कान विझल आहे। अच्छा, उहा हिकिड़ी मोबाइल आहे, ॿी मोबाइल कंहिंजी आहे साईं? ॿी माना ईअं पई, माना 2 मोबाइलूं अञा ताईं उन अथनि एसपी साहब वटि। अच्छा, उहे 2 मोबाइलूं तव्हांजे घर जूं उहे एसपी साहब वटि, पुलिस वटि आहिनि माना? हा, पर जेके पाड़े जा साईं माण्हू आहिनि, तव्हांजा मिट माइट किन ते तव्हांखे शक हुजे था, पुलिस सम्झे थी त शायदि कुझु वेझा माण्हू तव्हांजा वेझड़ाई जा माण्हू इन्वॉल्व आहिनि, उहे थी सघनि था? उन्हनि खे त सभिनी खे वरितनि, पोइ हाणे कोई सुराग त न मिलियो आहे। मिटनि माइटनि खे, साईं जा माण्हू या ॿियो के सभु माण्हू वरितनि, त कोई सुराग नथो मिले। अच्छा, चलो ठीकु साईं, अलाह ख़ैर कंदो, असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, राजकुमार प्रिया कुमारी जा पिता आहिनि ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जी जेका सिचुएशन आहे उहा तव्हां पाण सां सम्झी सघूं था, पाण सभु वालदेन जेके बि आहिनि उहे सम्झी सघनि था। पंहिंजी न्याणी गुम थी वञे त उनजी छा सूरत हाल हूंदी आहे। मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर जर्नलिस्ट कादर लाशरी, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था, हुननि बि कुझु अपडेट आहिनि। कादर, छा तव्हां वटि अपडेट आहिनि? तव्हां राजकुमार जे वालिद साहब खे ॿुधो आहे, हींअर आबिद बलोच साहब हुते एसपी अची विया आहिनि, त तव्हांखे छा लॻे थो, छा सूरत हाल आहे? ॾिसो मोहसिन, हिन केस जे हवाले सां जेका इन्वेस्टिगेशन थियणी हुई उहा त थी चुकी आहे। मतिलबु पुलिस खे जेतिरा बि पावर चइजनि, पुलिस जी जेतिरे वर्थ चइजे, त पुलिस जी जेका बि आहे सिंध पुलिस जी, उन्हनि पंहिंजा समूरा
इस्तेमालु कया, उनजे बावजूदि बि प्रिया कुमारी जो को पतो न पइजी सघियो। मतिलबु हाणे आबिद बलोच त हींअर इहा इन्वेस्टिगेशन कंदो। हींअर इन्वेस्टिगेशन जेका आहे उहा छो त 3 साल इन खे गुज़री चुका आहिनि। हींअर इन्वेस्टिगेशन पुलिस छा कंदी, मतिलबु इन खां अॻु में जेका इन्वेस्टिगेशन थी चुकी आहे उन में को बि क्लियू न मिली सघियो आहे। उन टाइम में चीफ जस्टिस साहिबु नोटिस वरितो ऐं IG मुश्ताक महर साहिबु हुयो। उन टाइम में अमजद शेख साहिबु जेको सीनियर ऑफिसर आहे, तनवीर तुन्यो, इरफान समो साहिबु, जेके इहे 3 सीनियर ऑफिसर आहिनि। इन्हनि अॻु में बि अमजद शेख साहिबु जेके मुख़्तलिफ़ जांच कई, इन्वेस्टिगेशन जेके कयूं, उनमें अमजद शेख जो काफ़ी तजुर्बो आहे, ख़ुदि तनवीर तुन्यो जो, इन्हनि सभिनी जो। त इन्हनि सॼो जेको ॻोठु आहे इन सॼे इलाइक़े में 300 खां वधीक जेके माण्हू हुया उन्हनि जी प्रोफाइलिंग कई, उन्हनि जो प्रोफाइल चेक कयो सभिनी जो, ऐं इन्वेस्टिगेशन जे लाइ, इंट्रोगेशन जे लाइ काफ़ी माण्हू हिरासत में वरिता, जेके पाड़े वारा हुया, जेके ख़ुदि हींअर जेके इल्ज़ाम लॻनि पिया, शाह बिरादरी, जेके सैयद बिरादरी आहे, उन्हनि ते जेके इल्ज़ाम लॻनि पिया, उन्हनि जा जेके माण्हू हुया उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, हिरासत में वरितो वियो, उन्हनि खां पुछा ॻाछा कई वई, पर कंहिं बि क़िस्म जो क्लियू न मिली सघियो उन टाइम में बि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके असांजा बॉर्डर आहिनि ओसि ताईं मतिलबु पुलिस जेको आहे सो टीमूं मोकिलियूं वियूं, बॉर्डर चेक कराया विया, जेके असांजा टोल प्लाज़ा आहिनि उतां उन्हनि जूं कैमराऊं चेक कयूं वियूं। उन सां गॾोगॾु इन्हनि खां जॾहिं मोबाइल फ़ोन जेके आहिनि से वरितियूं वियूं, त उन हवाले सां पुलिस जो इहो चवणु आहे त असांखे मोबाइल फ़ोन त ॾिनी हुई पर उनजा पासवर्ड न ॾिना विया। 2 मोबाइल फ़ोनूं ॾिनियूं वियूं, उन्हनि जा पासवर्ड वारसनि पारां न ॾिना विया ऐं चयो वियो त असांखे पासवर्ड यादि न आहिनि। हाणे जेकॾहिं पुलिस उहे पासवर्ड खोले पई त उनमें जेका बि डेटा हुई उहा सॼी उॾी वञे आहे, डेटा ख़तमु थी वञे आहे, पोइ उन्हनि खे मोबाइल खुली वञे आहे पर डेटा जेका आहे सो उहा न रहंदी आहे। त उन हवाले सां मतिलबु पुलिस जो बि इहो चवणु आहे। संगार मलक सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, ॿियनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी, त उन्हनि जो इहो त वारसनि जेको आहे सो फुल तावन असां सां शुरू में न कयो। त इरफान समे साहिबु उन टाइम में जेके आसपास जा क़ब्रिस्तान आहिनि उहे खुटरा आहिनि, उन्हनि में जांच करणु त किथे को मुलज़िम छोकिरी खे अगवा करे ॿारड़ी खे उन खे क़तलु करण खां पोइ किथे को दफ़नाए छॾियो हुजे, इन क़िस्म जी जांच। बहरहाल पुलिस जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा मुख़्तलिफ़ गैंग जेके आहिनि, हाणे संगार मलक ॿुधाए पियो त बलोचिस्तान मां हिकिड़ो को गैंगस्टर गिरफ़्तार हुयो जेको ह्यूमन ट्रैफिकिंग जेका आहे उन में मुलवस हुयो। उन खे मुल्तान जी जेल में असां वञी उनखे इंट्रोगेट कयो ऐं उतां उनखां मदद जे लाइ बि उनखे चयो त असांजी हेल्प कयो। मुख़्तलिफ़ जेके धाड़ेलनि जा टोला आहिनि ओसि ताईं पुलिस उन्हनि खे अप्रोच कयो त छोकिरी जेकॾहिं अगवा हुजे या भुंग जो को मामिलो आहे, को ॿियो आहे त उन में, पर सभिनी धाड़ेलनि मां जेका जांच कई वई त उन धाड़ेलनि वटि बि छोकिरी न हुई। ॿिया जेके मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि जेके इंसानी स्मगलिंग में मुलवस आहिनि उन्हनि खे बि इंट्रोगेट कयो वियो, उन्हनि ताईं अप्रोच कई वई। त पुलिस इन नतीजे ते पहुती आहे त हीउ को सिंगल माण्हू आहे जेको गैंग न आहे का, मिसाल भुंग लाइ अगवा कयो वियो क्राइम न आहे, को सिंगल क्रिमिनल आहे जंहिं कहिड़ी बि नियत सां प्रिया खे खयो आहे, कंहिं नियत सां, पोइ हुनखे भुंग घुरणो हुयो, पोइ हुनखे को ॿियो मक़सदु हुयो, कहिड़ो मक़सदु हुयो उन लाइ हुन खयो। ऐं उनखां पोइ जीअं ई प्रेशर ठहियो पोइ उनमें चीफ जस्टिस जो नोटिस, उनमें ख़ुदि प्रिया जा वारस जेके आहिनि उहे एहतजाज, हिंदू बिरादरी एहतजाज, मीडिया ते इहे शयूं जीअं आयूं त उनमें एॾो ख़ौफ़ फैलिजी वियो जो मुलज़िम एतिरे ख़ौफ़ में हुयो त उहो जेकॾहिं प्रिया खे छॾे पियो तॾहिं हुन लाइ मसइलो हो। ऐं पुलिस जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहिनि उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त जेको मुलज़िम आहे उहो प्रिया उनखे सुञाणे थी, प्रिया हुनखे सुञाणे थी, ऐं उनखे इहो बि ख़ौफ़ हुयो जेकॾहिं मां हिनखे छॾियां थो त प्रिया ॿुधाईंदी त मूंखे कंहिं अगवा कयो हो ऐं उन खां पोइ इहो मामिलो मुंहिंजी ॻिची में पवंदो। उनजे करे हुन प्रिया खे किथे गुम कयो आहे, प्रिया खे कीअं कयो आहे, पर इहो आहे त को हिकिड़ो सिंगल मुलज़िम ई आहे ऐं जेको प्रिया खे सुञाणे बि थो ऐं प्रिया हुनखे सुञाणे थी। उन्हनि जी फैमिली जेको सुञाणप वारो माण्हू आहे त प्रिया हुन सां वई आहे। कादर तव्हांजी वॾी महिरबानी। मां हिकिड़ो हिन खे तव्हां ॻाल्हि खे पाण कंटिन्यू कंदासीं पर ब्रेक खां पोइ, छाकाणि त हीअ तमामु अहम आहे। पाकिस्तान में हिकिड़ो रिसर्च बि मौजूदु आहे जेको ॿारड़नि ऐं नंढनि ॿारनि जे हवाले सां जेके बि जिन्सी पंहिंजो ॾाढायूं थियनि थियूं या क़तल थियनि था या अगवा थियनि था, उन वाला से हिकिड़ी अहम रिसर्च बि पाकिस्तान में मौजूदु आहे।